जेको भी नेकी जो अमल आहे इहो हमेशह रहंदो। बाक़ी माल ऐं औलाद इहा दुनिया जी हयाती जो श्रंगार आहे। दुनिया हमेशह न रहंदी त इहो श्रंगार बि हमेशह न रहंदो। जेॾो बि माण्हू माल गॾु करे नेठि जुदाई आहे, मौत अची वेंदो, पोइ सॼी ज़िंदगी महिनत करे जेको घर ठाही, माल ठाही, उन घर मंझो कब्र उहा खट बि मस्जिद रहंदी आहे, डोली उनखे खणी करे। हालांकि सॼी ज़िंदगी हिन महिनत कई इन घर खे भरण जे लाइ, ठाहिण जे लाइ, पर उन घर जी हिकिड़ी खट बि कब्रस्तान ते बि न हलंदी। अल्लाह तबारक व तआला फरमायो, अल माल वल बनून ज़ीनतुल हयात दुनिया। माल ऐं औलाद जेका आहे इहा दुनिया जी हयाती जी ज़ीनत आहे। असांजी ज़िंदगी जेका आहे उहा बर्फ़ वांगुरु आहे। बर्फ़ खे तव्हां ज़मीन ते रखंदो उते बि ॻरी वेंदी, बर्फ़ खे कंहिं थांव में विझंदो उते बि ॻरी वेंदी, पर इन्हनि में फ़र्क़ु रहंदो। जेका बर्फ़ ज़मीन ते ॻरी वई उन जो ॻरियल पाणी बेकार थी वेंदो, ऐं जेका बर्फ़ कंहिं थांव में ॻरी वई उन जो ॻरियल पाणी महफ़ूज़ थी वेंदो। ईअं असांजी ज़िंदगी बर्फ़ वांगुरु आहे। जेकॾहिं असां पंहिंजी ज़िंदगी खे दुनिया जी मिटी में मिलायोसीं, ॻरी हिते बि वेंदी, पर आख़िरत में इन ज़िंदगी जे बदिले असांखे को बि मुआवज़ो न मिलंदो। थांव में ॻारियोसीं, ॻरी हिते बि वेंदी, लेकिन उन जे बदिले असांखे अजरे अज़ीम अता कयो वेंदो। उर्दू आप सिंधी समझते हैं? अब सिंधी समझो था ना सब? सब फीलिंग वो ऊपर में जो है ना वो पंजाबी है। तुल हयात दुनिया वल बाक़ियातु सालिहातु खैरुन इंद रब्बिक सवाबन व खैरुन अमला। माल ऐं औलाद हिकिड़ी शइ उहा आहे जेका आरज़ी आहे, ॿी शइ उहा आहे जेका दाइमी आहे। हाणे सियाणो माण्हू कहिड़ो आहे जेको आरज़ी दाइमी खे न, हिकिड़ो फ्रूट अहिड़ो आहे जेको मके पाक खां असां ख़रीद करे जिते खणी था अचूं, उहो रस्ते ते ई ख़राब थी वेंदो, हिते पहुचंदो ई कोन। ऐं ॿियो फ्रूट उहो आहे जेको असां मके पाक निकिरंदासीं उते ख़राब थींदो, हिते पहुचंदो ई कोन। हाणे जेको माण्हू उन फ्रूट खे हासिल करण जी कोशिशि करे जेको रस्ते ते ई ख़राब थी वेंदो, उहो माण्हू सियाणो चइबो? सियाणो उहो चइबो जेको उन शइ ते हथु रखे जेका हमेशह रहे। अल माल वल बनून ज़ीनतुल हयात दुनिया। माल ऐं औलाद दुनिया जी हयाती जो श्रंगार आहे। वल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते नथा हलनि ऐं पंहिंजो कारोबार कनि था, इहे माण्हू खसारे में वञनि था। शरीयत कारोबार खां हक़ हिलाल जे कारोबार खां झलियो न आहे, पर उन सां गॾोगॾु अलाह जा फ़राइज़ पूरा कजनि। तव्हां ॾिसो, हिकिड़ो मज़दूर आहे, उहो सॼो वरी कंदो आहे, सेठ उनखे उस ते बीहारींदो, उस ते बीह रहंदो, छांव ते बीहारींदो, छांव ते बीह रहंदो, ॾुखियो कमु कराईंदो, ॾुखियो कमु कंदो। छो? उन मज़दूर जी नज़र शाम ते जेको इनखे मज़दूरी मिलणी आहे उन मज़दूरी ते नज़र आहे, 5 रुपयनि ते नज़र आहे, 500 रुपये ते नज़र आहे। हाणे उहो मालिक 500 रुपया ॾींदो इन कबी, पर अल्लाह तबारक व तआला असांखे केॾियूं वॾियूं नेमतूं ॾिनियूं, हथ, पेर, अखियूं, ज़ुबान, दिमाग़, सिहत, इहा हिकु वॾी नेमत आहे ऐं किरोड़नि खां वधीक महांगी आहे। अल्लाह तबारक व तआला इहे सभु नेमतूं असांखे ॾेई पंहिंजे घर में सॾे थो, ऐं असां पोइ बि जेकॾहिं निमायूं त पोइ असां खसारे में वञूं था। अल्लाह तबारक व तआला फरमायो, वल बाक़ियातु सालिहात, बाक़ी रहण वारा नेक अमाल आहिनि, खैरुन इंद रब्बिक सवाबन व खैरुन अमला। नेक अमल इहे बहितर आहिनि
तुंहिंजे रब वटि सवाब जे एतबार सां ऐं बहितर आहिनि उमीद जे एतबार सां। जेकॾहिं असां उमीद हणी वियूं त इहो असांखे जेको आहे नेकी मिलंदी, इहो बहितर आहे। नेक आमाल में इहा उमीद करे सघिजे थी। वयौम नुसय्यिरुल जिबाल वतरल अर्द बारिज़ा, अल्लाह तबारक व तआला फरमायो उन ॾींहं खे यादि कयो जंहिं ॾींहुं असां पहाड़नि खे हीअं उॾारे छॾींदा, रेज़ा रेज़ा थी वेंदा। पहाड़ जेके आहिनि उहे केॾा मज़बूत ऐं ताक़तवर आहिनि। हिन दुनिया में सभ खां वॾी ताक़तवर शइ ऐं मख़लूक जेका आहे उहा पहाड़ आहे, लेकिन उहे बि रेज़ा रेज़ा थी वेंदा। वतरल अर्द बारिज़ा, ऐं ॾिसंदे तूं ज़मीन खे खुलियल हीअं चिटियल मैदान, को घर को महल हता के को वण बि न हूंदो। वहशरनाहुम फलम नुगादिर मिनहुम अहदा, ऐं असां सभिनी खे गॾु कंदासीं, कंहिं हिक खे बि न छॾींदासीं। फलम नुगादिर मिनहुम अहदा, कंहिं हिक खे बि न छॾींदासीं। दुनिया में कोई माण्हू ॾोह कंदो आहे, उहो भॼी वेंदो आहे, लिकी वेंदो आहे, बची वेंदो आहे, पर रब जी पकड़ खां को भॼी सघे थो, को लिकी सघे थो? न भॼी सघंदो, न लिकी सघंदो, न बची सघंदो। अल्लाह तबारक व तआला फरमायो वहशरनाहुम फलम नुगादिर मिनहुम अहदा, असां हिक वउरिज़ू अला रब्बिक सफ़ा, क़यामत में इंसान सफ़ुनि में अल्लाह जे आॾो पेश थींदा। हे निमाज़नि जी सफ़, हे क़ुरान जे क़ारिन जी सफ़, हे आलिमनि जी सफ़, हे तहजुद गुज़ारनि जी सफ़, ऐं उते ईअं बि हूंदो त हे लुटेरनि जी सफ़, हे धोखेबाज़नि जी सफ़। अल्लाह तबारक व तआला इन्हनि सफ़नि खां बचाए ऐं नेक सफ़नि में जॻह असांखे अता फरमाए। वउरिज़ू अला रब्बिक सफ़ा, क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे आॾो सफ़ुनि में पेश थींदासीं। लक़द जिअतुमूना कमा ख़लक़नाकुम अव्वल मर्रा, अलबत्ता तहक़ीक़ ईंदो तव्हां असां वटि जीअं असां तव्हांखे पहिरियों दफ़ो पैदा कयो, जीअं असां तव्हांखे पहिरियों दफ़ो पैदा कयो आहे। जॾहिं असां अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं पेश त उहे बरहना हूंदा, उन्हनि खे लिबास न हूंदो। अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, उन्हनि इहा आयत पढ़ी करे नबी से को सवाल कयो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पहिरीं दफ़ा असां तव्हांखे पैदा कयोसीं बरहना। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा सवाल कयो त या रसूल अल्लाह, हे त पोइ बेपर्दगी थींदी, लिबास कोई बि न हूंदो, सभु मर्द औरतूं अल्लाह जे आॾो पेश थींदा? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे जवाब ॾींदे फरमाई आयशा, उन वक़्तु मंज़र एॾो हौलनाक हूंदो, अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं जॾहिं इंसान पेश थींदा, उन वक़्तु अंबिया किराम बि नफ़्सी नफ़्सी कंदा। उन महल कंहिंखे हिम्मत ई न हूंदी कंहिं ॿिए पासे ॾिसण जी। उन वक़्तु हौलनाक दहशत ऐं वहशत एतिरी हूंदी। अल्लाह तबारक व तआला जेको आख़िरत जो मंज़र पेश कयो आहे न, वॾो अजीब पेश कयो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाई लक़द जिअतुमूना कमा ख़लक़नाकुम अव्वल मर्रा, अलबत्ता तहक़ीक़ ईंदो तव्हां असां वटि जीअं असां तव्हांखे पैदा कयोसीं पहिरीं दफ़ा। बल ज़अमतुम अल्लन नजअल लकुम मौइदा, छा तव्हां यकीन करे चुका हुयो त असां तव्हांखे वरी गॾु न कंदासीं? वाइदे जो को बि वक़्तु कोन्हे को, क़यामत न ईंदी। ववुज़िअल किताब फतरल मुजरिमीन मुशफ़िक़ीन मिम्मा फ़ीह, नामाए अमाल खे जॾहिं साम्हूं रखियो वेंदो, उन वक़्तु जेके मुजरिम हूंदा उन्हनि खे तूं ॾिसंदे उहे डिॼंदड़ हूंदा पंहिंजे नामाए। अलाए कहिड़ा करतूत असांजा इन में लिखियल आहिनि।